अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं PPHI सिंध में मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ कैंडिडेट्स जे लाइ जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कई वयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ मेडिकल फील्ड सां गॾोगॾु ॿियनि शोबनि जे लाइ बि आहिनि। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त एडवर्टाइज़मेंट में हर पोस्ट जे अॻियां उनजो नालो, उनजी सैलरी ऐं उनजी रिक्वायरमेंट वग़ैरह लिखियल आहे। पहिरें नंबर ते पीडियाट्रिशियन आहे, इन जी 2 लाख रुपया सैलरी आहे। इन में MBBS ऐं FCPS वग़ैरह रिक्वायर्ड आहे। पैथोलॉजिस्ट आहे, उन जे लाइ बि MBBS वग़ैरह रिक्वायर्ड आहे, जंहिंजी सैलरी 1,79,550 आहे। पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहे, उनजी सैलरी 1,15,000 आहे। ईअं ई सभिनी पोस्ट जे अॻियां उन्हनि जी सैलरी, उनजो नालो ऐं उन में जेका रिक्वायरमेंट लिखियल आहे उहा लिखियल आहे। जीअं मेडिकल ऑफिसर आहे, औरत मेडिकल ऑफिसर आहे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे, डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर आहे। इन जे लाइ बैचलर कंप्यूटर साइंस रिक्वायर्ड आहे। ओरेकल OCP या OCM में सर्टिफिकेशन रिक्वायर्ड आहे। इन जी सैलरी 1,20,000 रुपया आहे। सिस्टम एडमिनिस्ट्रेटर आहे कराची जे लाइ, इन में बैचलर कंप्यूटर साइंस रिक्वायर्ड आहे, कंप्यूटर सिस्टम्स में ऐं MCSE सर्टिफिकेशन वग़ैरह रिक्वायर्ड आहे। उन खां अलावा सुपरवाइजर सोलर सिस्टम आहे, उनजे अॻियां उनजी क्वालिफिकेशन लिखियल आहे, ग्रेजुएशन इलेक्ट्रिकल ऐं इलेक्ट्रॉनिक्स हुजे। नर्स आहे, उन खां अलावा स्टाफ फीमेल नर्स आहे, स्टाफ नर्स मेल आहे, मिडवाइफ आहे, डिस्पेंसर आहे, टेक्नीशियन आहे, डेंटल OT हेल्थ लेबोरेटरी सुपरवाइजर आहे, मेडिसिन हैंडलर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, प्लम्बर आहे, ड्राइवर आहे, अटेंडेंट आहे, आया आहे, चौकीदार आहे, बोर्ची आहे, धोबी आहे, माली आहे ऐं सैनिटरी वर्कर्स वग़ैरह जो जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। इन्हनि में अप्लाई करण जी लास्ट डेट 31/8/2022 आहे। इन में अप्लाई ऑनलाइन थींदो। PPHI जो जॉब पोर्टल आहे उन ते। अगर जेकॾहिं तव्हां जॉब पोर्टल में अप्लाई करण चाहियो था त राइट साइड ते तव्हांखे वीडियो नज़र ईंदी हूंदी, तव्हां उन ते क्लिक करे अप्लाई करे सघो था। उन जी लिंक मां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियां थो, त उन में तव्हांखे मुकमल तरीक़ो मिली वेंदो PPHI सिंध में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इन्हनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो मां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।